समर्थूं अहम ख़बर के दालों सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान की सूरत हाल ते अहम इजलास थियो है। इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई है। इजलास दौरान ॻाल्हाईंदे सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बोल्टन मार्केट धमाको कुछ ॾींहं अंदर दहशतगर्दी जो टियों वाक़ियो है। हुन चयो त सिंध जो अमन अमान की सूरत हाल ख़राब थियण न ॾींदासीं। संदसि चवण हो त दहशतगर्दी के पाणा पटणो है। रेंजर्स, पुलिस ऐं ॿिया इदारा गॾिजी हिकमत अमली जोड़न। आगाह करे रहा हूँ सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान की सूरत हाल ते अहम इजलास थी रहो है। इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध के रेंजर्स ऐं घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई है। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बोल्टन मार्केट धमाको कुछ ॾींहनि में यो टियों दहशतगर्द वाक़ियो है। हुन चयो त सिंध जो अमन अमान कंहिंखे बि कंहिं बि सूरत में तबाह थियण न ॾींदासीं। संदसि चवण हो त दहशतगर्दी खे पाणा पटणो है। रेंजर्स, पुलिस ऐं ॿिया इदारा गॾिजी हिकमत अमली जोड़न। आगाह करे रहा हूँ सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान की सूरत हाल ते अहम इजलास थी रहो है। इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई है। आगाह कई पिया। इजलास दौरान ॻाल्हाईंदे सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बोल्टन मार्केट में थींदड़ धमाको कुछ ॾींहनि में दहशतगर्दी जो टियों वाक़ियो है। हुन चयो त सिंध जो अमन अमान कंहिं बि सूरत में ख़राब थियण न ॾींदासीं। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण हुयो त दहशतगर्दी के पाणा पटणो है। रेंजर्स, पुलिस ऐं ॿिया इदारा गॾिजी हिकमत अमली जोड़न। इन हवाले से कराची का धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, कड़ा तफसील है इन इजलास बाबत? जी बिल्कुल, वडे वज़ीर की सदारत हेठ अमन अमान की सूरत हाल ते एक अहम इजलास थियो है। इन इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी, एडिशनल IGs ऐं असास इदारनि जे ऑफिसरनि शिरकत कई है। इजलास दौरान वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त गुज़िरियल रात बोल्टन मार्केट वारो जेको वाक़ियो है वो कुछ ॾींहनि अंदर दहशतगर्दी जो टियों वाक़ियो पेश आयो है। संदसि चवणो हो त कंहिं बि हालत में अमन अमान खे ख़राब थियण न ॾींदुसि। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त रुगो हिन नई लहर खे ख़त्म करणो न आहे पर दहशतगर्दी खे पाणा पटणो है। संदसि चवणो हो त उन लाइ पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया इदारा गॾिजी रिथाबंदी कनि। हुन चयो त मूंखे नतीजा ॾींदड़ कार्रवाई घुर्जे। पुलिस के जेके भी ऑफिसर घुर्जनि उहे मुक़ररु कंदासीं। एक दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो त वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान ते हिकु अहम इजलास थियो है। इजलास दौरान वडे वज़ीर चवणो हो त गुज़िरियल रात जेको बोल्टन मार्केट में दहशतगर्दी वारो वाक़ियो पेश आयो है उन ते खेसि सख़्त अफ़सोस है। उनजो चवणु आहे त कंहिं बि हालत में सिंध जे अमन अमान खे ख़राब थियण न ॾींदासीं। वडे वज़ीर चयो त दहशतगर्दी जो ही कुछ ॾींहनि अंदर, थोरनि ॾींहनि अंदर टियों वाक़ियो है। पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया इदारा गॾिजी रिथाबंदी कनि। जेके भी ऑफिसर घुर्बल हूंदा असां ॾींदासीं। ठीक है शबीर, वॾी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।